रात दर्जी उस्ताद अख्तर लांगा पंहिंजो दुकान ते मौजूद हुयो घर वञण जे हिसाब सां दुकान बंदि करण जूं तयारियूं पियो करे त नवां जतोई जी पुलिस नवां जतोई जो SHO अची दादागिरी करे वरी दहशतगर्दी करे। हूअं त ॾिठो वञे त शहर में राति जे अंधेरे में छह चोरियूं वारदातूं थियनि थियूं पर पुलिस को बि अमल नज़र नथो अचे। पर राति जो ही शरीफ़ माण्हू न ॿुधाइण न इतला ॾियण दहशतगर्दीअ वांगुरु हमिलो करे असांजे दुकानदार खे ज़ीना गास्ती हितां खणी विया आहिनि। खणी वञण खां पोइ इहो बि इतला नथा ॾियनि त हीउ मसइलो आहे, हिन मसइले तहत असां आया आहियूं। मोरे थाणे खां बि न पुछियो अथनि, मोरो DSP साहिब खां बि न पुछियो अथनि। ईअं ई अची दादागिरी करे ऐं हमिलो करे असांजे हमराह खे खणी विया आहिनि। राति देर सां हालांकि दुकान बंदि पियो करे, दुकान बि हुनखे बंदि न करणु ॾिनो। राति जे ई पेट में वरी हुनखे आज़ादु कयो अथनि, यानी को एॾो वॾो मसइलो हुयो ई कोन, तॾहिं हुनखे आज़ादु कयो। हाणे असां चयो आहे हेॾी वॾी नाजाइज़ी, हेॾी वॾी दादागिरी हिननि छो कई आहे, हिनजो असांखे जवाबु खपे। असां SSP पुरस्कार या पुरस्कार भरदा कयूं ऐं DSP मोरो खां असां पुरस्कार या भरदा कयूं त हिन SHO खे बिल्कुलु हटायो वञे ऐं सस्पेंड कयो वञे ऐं सज़ा ऐं जज़ा जो अमल थियणु घुरिजे। ॿी सूरत में असां हिन एहतिजाज जो दायरो ऐं वसी कंदासीं। असांजो दुकानदार हिकु शरीफ़ इंतिहा दुकानदार माण्हू